अक़लियती बिरादरी जे हक़नि जे हासिलात लाइ जोड़ियल फोरम पाकिस्तान मिनारिटी पार्लियामेंट जो हिकु वफ़द जंहिंमें एडवोकेट अरुण प्रसाद, हरीश कुमार, विशल आनंद, परवेज़ भट्टी, पिरशुनत सोनी ऐं ॿिया शामिल हुआ, जिन प्रेस क्लब सिजावल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान में रहंदड़ अक़लियती बिरादरी खे मायूस न थियणु घुर्जे। पाकिस्तान जे आइन में सभिनी अक़लियती धुरियुनि खे हक़ मिलियल आहिनि। हुननि चयो त हिंदू कम्यूनिटी में जागरता पैदा करण लाइ असां सिजावल जे दौरे ते आया आहियूं, संदन मसला ॿुधी हल कराइण जी कोशिश कंदासीं। हुननि चयो त हिंदू कम्यूनिटी खे बि संदन अक्सरियती इलाइक़नि में इलेक्शन में हिसो वठणु घुर्जे, जीअं संदन मसला हू ख़ुदि हल कराए सघनि ऐं इलाइक़े जी अवाम जी ख़िदमत करे सघनि।